डीआईजी लाड़काणो पारां शिकारपुर ऑपरेशन दौरान 8 ॾुहारनि जे मारिजण जी दावा कई वई आहे। शिकारपुर में ॾुहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 8 ॾुहारी मारिजी विया डीआईजी लाड़काणो चयो। डीआईजी चयो आहे त ऑपरेशन दौरान डीएसपीज़ पारस बकराणी ऐं ज़हूर सुमरो समेत 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डीआईजी लाड़काणो इहो बि ॼाणायो आहे त डीएसपीज़ पारस बकराणी ऐं ज़हूर सुमरो खे ॿ गोलियूं लॻल आहिनि। इन हवाले सां लाड़काणे खां नवीद लाड़क सां राब्तो कयो आहे। जी नवीद लाड़क, अपडेट कजो। डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब शिकारपुर वाक़े में डीएसपी जोड़े समेत 3 पुलिस एहलकारनि जे ज़ख़्मी थियण ऐं 8 ॾुहारनि जे मारिजण जी जेको आहे उहा तस्दीक करे छॾी आहे। टाइम न्यूज़ सां नासिर आफ्ताब जेको आहे उहो ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे इहो ॿुधायो आहे त ॾुहारनि जी गैंग में डीएसपी सिटी पारस बकराणी जेका शिकारपुर में मुक़ररी शहर में ऐं हुनजो जेको मुड़ुसु आहे डीएसपी गढ़ी यासीन ज़हूर बकराणी, इहे ॿई जेको आहे उहो ॾुहारनि सां विढ़ंदे शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। डीएसपी जोड़े खे डीआईजी मूजिबि जेको आहे जिस्म जो जेको मथियों हिसो आहे हुन में ॿ गोलियूं लॻल आहिनि। उन्हनि खे जेको आहे उहो शिकारपुर खां पोइ जेको आहे उहो सखर जी जेका निजी हॉस्पिटल आहे उते जेको आहे मुंतक़िल कयो वियो आहे, जिते उहे अंडर ट्रीटमेंट आहिनि। ऐं डीआईजी मूजिबि उन्हनि जा जेके एक्सरेज़ आहिनि उहे कया पिया वञनि। डीआईजी त ॿुधायो आहे त मुसलसिल डॉक्टरनि सां जो राब्ते में आहे ऐं ज़रूरत पवण ते ॿिन्ही ऑफिसरनि खे जेको आहे उहो एयर एम्बुलेंस ज़रिए जेको आहे उहो कराची बि मुंतक़िल कयो थी सघे थो उन्हनि खे कयो वञे ज़रूरत पवण ते। जॾहिं त डीआईजी ॿुधायो आहे त गुज़िरियल ॾींहुं शिकारपुर जो जेको स्टोरगंज थाणो आहे उनजे साम्हूं ॿिनि वापारी भाइरनि खां लखे रुपयनि जी फुर्जी वारदात पेश थी ऐं हुन में इहो जेके शेख जेको कुराड़ो आहे शहज़ादो शेख जी गैंग आहे उहा मुलविस हुई। उन्हनि ॿिन्ही ॾुहारनि ऐं हुननि जी गैंग जी गिरफ़्तारी जे लाइ डीएसपी जी अॻुवाणी में पुलिस मंशूर जेको कब्रिस्तान वारो इलाइक़ो आहे अॼु सुबुह जो हुते कार्रवाई कई त ॾुहारनि पुलिस जे मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में इहे ॿई डीएसपी समेत जेके 3 एहलकार आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। जॾहिं त डीआईजी मूजिबि पुलिस जी जवाबी फायरिंग में कुराड़ो ऐं शहज़ादो शेख समेत उन जा जेके 8 साथी आहिनि ऐं टोटल 8 ॾुहारी आहिनि डीआईजी तरफ़ां तस्दीक कई वई आहे त हिन मुक़ाबले में जेको आहे उहो मारिजी विया आहिनि। डीआईजी तरफ़ां जेको आहे डीएसपी जोड़े जे जी सिहतयाबी जे लाइ दुआ बि कई वई आहे ऐं डीआईजी ॿुधायो आहे त पुलिस में ॿई जेको आहे उहो बहादुर ऑफिसर आहिनि ऐं 2 ॾींहं अॻु खेनि पुलिस मेडल जे लाइ जेको आहे उहो नामज़द बि कयो वियो। जी नवी लाड़क, डीआईजी लाड़काणे पारां शिकारपुर ऑपरेशन दौरान 8 ॾुहारनि जे मारिजण जी दावा कई वई, जेके 8 ॾुहारी उन्हनि जी का सुञाणप थी सघी आहे? जी उन्हनि में जेके 2 गैंग खे पंहिंजो लीड कनि था, जंहिंमें शहज़ादो आहे ऐं कुराड़ो आहे ऐं शैमूर जेको आहे उहो शेख ॿुधाए थो। हिन समेत 8 ॾुहारी जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। बाक़ी जेके ॾुहारी आहिनि उन्हनि जी सुञाणप न थी सघी आहे ऐं पंहिंजा जेके सोर्स ॿुधाइनि था पुलिस जा त हींअर जेका अपडेट आहे हुन में टोटल जेको मारिजी वियल ॾुहारियुनि जो अघु आहे उहो वञी 11 पहुतो आहे। हिन वक़्तु बि जेको पुलिस ऑपरेशन आहे उते हलंदड़ आहे। हिन सॼे इलाइक़े खे पुलिस जेको आहे उहो कार्डन ऑफ कयो आहे। पुलिस रेंजर्स जी मदद बि उते वरिती आहे। सभई शहरी जेको आहे उहो कब्रिस्तान जेको ॿाहिरि जो इलाइक़ो आहे उते मौजूदु आहिनि ऐं लाश बि जेको आहे पुलिस जेके लाश हथ आया आहिनि उहे खणाए जेको आहे उहो ॿाहिरि जेको रोड वारो इलाइक़ो आहे उते जेको आहे अॼु रखिया आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे सुञाणप कई पई वञे। 3 जेके ॾुहारी आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायो त कुराड़ो शैमूर शेख ऐं जेको हुन समेत 3 ॾुहारी जेका हुननि जी सुञाणप थी वई आहे। वधीक ॾुहारनि जी जेको आहे उहो सुञाणप कई पई वञे। हीउ सॼो इलाइक़ो जेको मशहूरु कब्रिस्तान वारो आहे उते मंशियात फरोशनि जी जेको आमाजगाह हूंदी आहे ऐं अक्सर करे जेको आहे उहो ॾुहारी जेके शिकारपुर में वारदातूं करण खां पोइ उते वञी लिकंदा आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेका शिकारपुर में वारदात थी 2 वापारी फायरनि खां ऐं लख रुपया फुर कई वई ऐं अॼु सुबुह जो जेको आहे मोटरसाइकिल बि 15 जी ऑफिस जे आॾो फुर कई वई त पुलिस जेको आहे सॼे जेको वाक़िया थिया ॾुहारी उन्हनि में जेको आहे शेख गैंग खे जेको आहे मुलविस ॼाणाईंदे उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु सुबुह जो रेड कयो ऐं फायरिंग में जेको आहे ॾुहारनि जी फायरिंग में इहे 2 जेके डीएसपीज़ आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। समेत 3 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उन खां पोइ पुलिस जेको आहे उहो वॾे पंहिंजो ऑपरेशन करे शिकारपुर जे जेको मंशूर कब्रिस्तान आहे उते 8 ॾुहारनि खे मारियो आहे। पर हींअर जेके अपडेट्स आहिनि त टोटल 11 ॾुहारी हिन मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। जी नवी लाड़क, ऑपरेशन दौरान डीएसपी पारस बकराणी ऐं ज़हूर सुमरो समेत 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो। उन्हनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे ऐं इहो ॿुधाइजो त एसएसपी सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे त ऑपरेशन में का घबराई थी सघी आहे? ऑपरेशन में जीअं पेशरफ़्त ॿुधायो त पहिरियों जेको वारदात जीअं पुलिस रेड कयो त ॾुहारनि पुलिस जे मथां फायरिंग कई। 2 जेको आहे उहो डीएसपी पंहिंजे मोबाइल में आहे उन्हनि जे मथां फायरिंग कई हुई। नतीजे में इहे 2 ॼणा जेको आहे ज़ख़्मी थी पिया। हिन खां पोइ 3 एहलकार आहे उहो बि ज़ख़्मी थी पियो। हुन खां पोइ जीअं पंहिंजो एसएसपी खे इतला मिलियो शाहज़ेद ॾाढो वधीक पुलिस नफ़री साण करे हू इलाइक़े में पहुतो। रेंजर्स खां बि मदद तलब कई वई। ड्रोन ज़रिए जदीद टेक्नोलॉजी ज़रिए जेको आहे उहो ॾुहारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो, जंहिंमें
DIG तरफ़ां 8 ऐं पंहिंजा जेके सोर्स ॿुधाइनि था त 11 ॼणा जेके ॾुआरी आहिनि उहे मारिजी विया आहिनि। बाक़ी जेके DSP जोड़ो ज़ख़्मी थी पियो आहे उनखे सखर जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन अंडर ट्रीटमेंट आहिनि ऐं उनजी हालत जेको आहे उहो DIG मूजिबि इंतिहाई गंभीर जोगी ॿुधाई पई वञे। जी नवीन लाड़क 8 ॾुआरनि जे मारिजण जी दावा कई वई। इन हवाले सां इलाइक़े में कहिड़ा चबुल आहिनि? जी ॾुआरी जेके आहिनि उहे इंतिहाई जेके बदनाम ॾुआरी हुया। इहे काफ़ी अरसे खां वठी हिन सॼे इलाइक़े में न सिर्फ़ु इहो क़ब्रिस्तान पर जिनगी मक़ाम वारो क़ब्रिस्तान आहे उते बि मंशियात फरोशनि जो जेको आहे उहो आमाज़गाह रहंदी आहे। हीअ ॿई क़ब्रिस्तान जेके वारा इलाइक़ा आहिनि उहे ॾुआरनि जा ॻण लिखिया वेंदा आहिनि। पर हीअ जेके वारदातूं थियूं आहिनि त पुलिस जेको आहे उहो पहिरां हिन मशहूरु क़ब्रिस्तान वारे इलाइक़े में रहंदड़ ॾुआरनि जे जेको आहे उहो पोयां आया उन्हनि जे ख़िलाफ़ इहा कार्रवाई कई ऐं जीअं ई इहा कार्रवाई शुरू कई त ॾुआरे जेके अवगाट उते लिकियल आहे पुलिस जे मथां फायरिंग कई ऐं पुलिस जे फायरिंग नतीजे में इहे ॿई DSP ज़ख़्मी थी पिया। उनखां पोइ शिकारपुर शहर जा वॾे अंग में जेके माण्हू आहिनि उहे उते जमा थी विया आहिनि। हिन वक़्तु बि इहो ॿाहिरि सॼो इलाइक़ो आहे उहो वॾे अंग में बल्कि सवनि जी तइदाद में उते शिकारपुर जा शहरी पहुता आहिनि छाकाणि त हीउ वॾो इंसिडेंट आहे शिकारपुर जी तारीख़ में जिते ॿ DSP बि ज़ख़्मी थी पिया आहिनि। उहे ॿई ज़ाल मुड़ुस हुजनि ऐं उन खां पोइ जेको आहे ॾुआरियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए हुन में 10 खां वधीक ॾुआरी मारिजी वञनि त हीउ शिकारपुर जी तारीख़ जो तमामु वॾो जेको आहे उहो इंसिडेंट आहे जेके माण्हू जेको आहे मुख़्तलिफ़ नज़रुनि सां ॾिसी रहिया आहिनि। जी नवीन लाड़क 8 ॾुआरी जेके मारिजी विया उन्हनि जा लाश वाक़े वारे हंधि पियल हुआ। हिन वक़्तु छा लाश जेके आहिनि अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि? जीअं मूंखे ॿुधायो काज़िराबेल त हीउ जेको ऑपरेशन आहे उहो अॼु सुबुह खां वठी हले पियो ऐं हींअर बि जेको आहे उहो हलंदड़ आहे ऐं पंहिंजा सोर्स ॿुधाइनि पिया त कुझु जेके ॾुआरी आहिनि अंदरि क़ब्रिस्तान में लिकियल आहिनि ऐं पुलिस पंहिंजी टेक्नोलॉजी जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए उन्हनि खे बि जेको अंजाम ताईं पहुचाइण जी कोशिशि करे पई। जेके ॾुआरनि जा लाश पुलिस खे मिलिया आहिनि उहे पुलिस पंहिंजो क़ब्रिस्तान मां खणाए जेको आहे उहो ॿाहिरि कढी आई आहे जेतोणीकि उहे अस्पताल मुंतक़िल न कया विया आहिनि ऐं उते मौजूदु आहिनि। सभई शहरी उते मौजूदु आहिनि पर जेके कुझु ॾुआरी अञा उन्हनि जी मौजूदगीअ जो इतला आहे त उन्हनि खे बि पुलिस अंजाम ताईं पहुचाइण जे लाइ पंहिंजी कार्रवाई में मसरूफ़ आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ बि ऑपरेशन हलंदड़ आहे। हिन हवाले सां पुलिस जा जेके ऑफिशियल्स ॿुधाइनि पिया त उहो जेसिताईं ऑपरेशन जेको आहे जेसिताईं ॾुआरी जेको आहे उनजो ख़ात्मो न वांदो वेंदो तेसिताईं जेको आहे उहो उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो ऐं ॾुआरनि जे ख़ात्मे खां पोइ पूरे इलाइक़े में बि जेको आहे उहो सर्च ऑपरेशन बि शुरू कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ नवीन लाड़क।